अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। खाला में पीर मंजूर इमाम बारगाह मां हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जी आशिकाने रैली कढी वई। रैली जी अॻवानी कंदड़ सैयद ज़मान शाह आसिफ काका राजा हैदरी रैली खे वॾी अक़ीदत एतिराम सां बरामद कई। रैली में इलाक़े जा केतिरा ई आशिकान मज़हबी अॻवान ऐं शहर जा मुअज़्ज़िज़ माण्हू वॾी तादाद में झूमंदा रहिया। रैली शहर जे मुक़रर रस्तनि खां थींदी शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़री, जंहिं में नारा हणंदा रहिया, मनकबतूं पढ़ंदा रहिया। मज़हबी वालार नज़्म ऐं रोशनी सां शहर जो माहौल रूहानी सां भरिजी वियो। आख़िर में रैली सैयद सकी मुराद शाह ते पहुची इख़्तिताम पज़ीर थी, जिते इज्तिमाई दुआ घुरी वई ऐं शिरकत कंदड़नि लाइ लंगर जो एहतमाम। कंहिंजो भरिसां 4 नंबर अलॻ ॻोठ हासिल शहर में अली असगर शहर सां उमिरे जी मुबारक ॾियण लाइ आयल महिमाननि शहज़ादो चाचड़ सुबुह जे नमाज़ लाइ उथियो त दिलि जे दौरे सबबि ओचितो वफ़ात करे वियो। वारिस इलाज कढाए बाक़ी वारे हंधि पुलिस बि पहुची हुई, पर वाटसन चयो त कंहिं ते बि को FIR या पोस्टमार्टम न करायो वञे, छो त इहा अल्लाह जी रज़ा हुई। सांको फाटक वटि हथियारबंदनि फायरिंग करे मुसाणी बिरादरी जे नौजवान मीर मोहम्मद मुसाणी खे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी नौजवान खे गणती जोॻे हालत में रहीम यार खार अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि सबबि फौत थी वियो। वाटसन इल्ज़ाम लगायो त इम्तियाज़ कुबर पंहिंजे साथियुनि समेत पिस्टल जा फायर करे नौजवान खे ज़ख़्मी कयो। वाक़े खां पोइ ॾेर की पुलिस अञा ताईं वाक़े वारे हंधि न पहुती आहे। वाटसन SSP घोटकी खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। घोटकी में सिंध दरिया में पाणी चाढ़ सबबि ज़मींदारी बंद टुटी पियो, जंहिं करे केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। बंद टुटण सबबि ॻोठ मोहरम चाचड़, मुराद सुंदराणी, अली मुराद चाचड़ ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। साॻे वक़्तु ज़मींदारी बंद टुटण बैदि लूप बंद ते पाणी जो दबाव बि वधी वियो आहे। ॾेरकी जे जोड़ो प्याज उपराणो करण बैदि अगवा नौजवान वजह वठी प्रेस क्लब घोटकी पहुची एहतजाज कंदे घरवारी वापसि करण जो मुतालबो कयो आहे। ख़बर मूजिबि घोटकी जे ॾेरकी जे ॻोठ हाजी खान लगारी जे रवासी नौजवान मोहम्मद इस्माइल मलक घोटकी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं पहिरीं माई इकरा मलक सख जे दल में प्याज उपराणो कयो। असां कोर्ट खां ॿाहिरि निकितासीं त जवाबदार दीन मोहम्मद उर्फ बाबू, आदिम हुसैन फैज़ मोहम्मद, नादिर अली, मोहम्मद हुसैन मलक असांखे अगवा कयो, जंहिं बाद मां जान बचाए हिते पहुतो आहियां। पर मुंहिंजी घरवारी इकरा मलक अञा उन्हनि वटि क़ैद आहे। उन्हनि चयो त ख़दशो आहे त मुंहिंजी घरवारी खे जवाबदार क़तल करे छॾियो आहे ऐं हू मूंखे बि मारणु चाहिनि था। उन मौक़े ते नौजवान डिस्ट्रिक्ट 8 सेशन जज DIG सखर SSP घोटकी खे अपील कई त ख़ुदा रजाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुंहिंजी घरवारी खे आज़ाद कराए ॾिनो। 1L सिम नाले खे घारो पवण सबबि ॻोठ मोहम्मद अली मेंद्रो पाणी हेठि अची वियो आहे, जिते घारे मां निकिरंदड़ पाणी तेज़ी सां ॻोठ तालिब कंवर अब्दुल्ला मेंद्रो ॿियनि ॻोठनि न वधण लॻो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण जी कोशिश शुरू करे छॾी आहे, पर इंतज़ामिया तरफ़ां अञा ताईं को बि अमलो या इमदाद न पहुती आहे। पाणी जे वहिकरण सबबि ॻोठाणनि में ख़ौफ़ ऐं गिणती छाइजी वई आहे। मक़ामी माण्हुनि इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त घारो फौरी तौर ते बंदि कयो वञे। ॻोठनि खे बचाइण लाइ हंगामी बुनियाद ते क़दम खंया वञनि। यादि रहे त ही सिम नालो अमीर शाह सिम नाले मां निकिरंदो आहे, जंहिंखे कल्ह शाम घारो लॻो हो। पुराणा जतोई वासी बेवा गुलाम शुक्रा मंगी पंहिंजे पुट सां गॾु नेशनल प्रेस क्लब मिठियाणी पहुची इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि 1 एकड़ 7 वेसा ज़मीन ते रिटायर पुलिस जिम्मेदार कुर्बान मंगी ऐं संदसि पुट ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। गुलाम शुक्रा ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु संदसि पुट हुबदार मंगी बाग में वियो त हथियारबंदन हमले बाद खेसि धक हणी ज़मीन तां कढी छॾियो। वाक़े बाबति फरीद दे रोथाणी ते NC दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि वसवारनि इख़्तियारनि ऐं SSP नौशर फिरोज़ खां इंसाफ़ जी अपील कंदे चयो आहे त जेकॾहिं तहफ़ुज़ न मिलियो त SSP ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। सांगड़ में डॉक्टर सादिक अली बिलो जे एहतमाम हेठि हुसैन डेंटल केयर सेंटर आडो अज़ीम आलिशान महफ़िल मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालियानो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिं में मुल्क जा नाले वारा मज़हबी स्कॉलर ऐं अमरनाथ ख़्वान शरीक थिया। महफ़िल में हाफ़िज़ हामिद रज़ा मेहरवी, आलिमी शोहरत याफ़्ता नात ख़्वान मोहम्मद ज़ोहेब अली ऐं रफ़ीक अहमद शेख ख़ुसूसी महिमान तौर शिरकत कई। मौक़े ते ख़िताब कंदे मज़हबी ऐं रूहानी स्कॉलर चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहान लाइ रहमत बणिजी आया आहिनि। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां काइनात जे हर ज़रे खे हिदायत नसीब थी। हुन ॾींहं खे दुनिया जा मुस्लमान ख़ुशी मोहब्बत अक़ीदत ऐं अदब सां मल्हाइनि था। स्कॉलरनि वधीक चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक जी कसरत सां पढ़ण सां न रुॻो परेशानी तंगियूं ख़त्म थियनि थियूं, पर इंसान खे सुकून रिज़्क़ ऐं बरकत में दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी हासिल थिए थी। इन लाइ नमाज़ी पाबंदी ऐं दुरूद शरीफ़ जे विर्द लाज़मी करणु घुर्जे। महफ़िल में आलमी शोहरत याफ़्ता नात ख़्वाननि पिणु नात पेश करे सामईन खे रूहानियत सां सरशार कयो। इन मौक़े ते अॻवाननि MS डॉक्टर बशीर ख़ासकेली, डॉक्टर मोहम्मद असलम बिरोही, डॉक्टर आफ़ताब लगारी, हाजी हुसैन बख्श कटोहर, उस्ताद अली रिनो ख़ासकेली, आशिक हुसैन चांद, रियाज़ संजरानी, रजब अली तही, मीर मोहम्मद ख़ासकेली, हाकिम अली बलोच, इमदाद बलोच शहर जी सियासी समाजी शख्सियतुनि आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी तादाद में मौजूद हुआ। लवारी शरीफ में फ्री वेटनरी कैंप लगाई वई। लाइव स्टॉक खाते जी सरकार सां सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरी सिंध मोहम्मद अली मलकानी ऐं सेक्रेटरी डॉक्टर आज़िम हुसैन जतोई जी हिदायतुनि ते हिकु ॾींहं लाइ ही फ्री कैंप मुनक़द कई वई। कैंप दौरान चौपाई माल जे मुफ़्त इलाज ऐं वैक्सीनेशन कई वई, जिते ॻोठाणनि वॾी तादाद में पंहिंजो माल इलाज लाइ आंदो। इन मौक़े ते इंचार्ज डॉक्टर अरूज इक़बाल गुजो चयो त सिंध हुकूमत ॻोठाणनि ऐं हारियुनि जी भलाई लाइ अहिड़ियूं सहूलियतूं मुहैया करे रही आहे त जीअं माल मवेशी जी सुठी संभाल सां हारियुनि जी मईशत मज़बूत थी सघे। डॉक्टर अरूज वधीक चयो त अहिड़नि कैंपुनि जो मक़सद अवाम खे संदनि घर
जो वेझो मुफ़्त ते बि सहूलियतूं फराहम करणु आहे ऐं ईंदड़ ॾींहनि में बि अहिड़ा कैंप लॻाया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो G1 न्यूज़।